गाली पेश करे जो सही नहनु नुसब्बिहु बिहम्दिक व नुक़द्दिसु लक। साईं भला असां जान वणिया छा? अल्लाह साईं फरमायो कुल्लुन क़द अलिमा सलातहु व तस्बीह। तव्हां जा भी ॾिसी रहियो आहियां ज़िक्र अज़कार नमाज़ूं, पर हिन इंसान जी मंज़िल मानी निरालो आहे। और जिब्राइल तुझे 40,000 साल वाली नमाज एक पासे मुझे बानने इंसान वाली फजर वाली नमाज जूं बरकातां बे पासे आहिनि। जो न सुभान अल्लाह केड़ा त प्यारा ऐं सॼा ईमान जज़्बे सां जो सुभान अल्लाह। और फरमाए इन्नमा अमरु इज़ा अराद शय्अन अन यक़ूल लहू कुन फयकून। चीज़ तांगे दुनिया में नजर थी अचे साईं तो फरमाए मां पंहिंजे हुक्म सां ठाही आहे। चवंदो आहियां ठही पवंदो आहे जी करे तैयार थी पवंदी आहे। पर ओ इंसान मूंखे एॾो त प्यारो आहे जो मां ॿी हर शइ पंहिंजे हुक्म सां ठाही आहे। ख़लक़तु बियदई तो इंसान खे मां पंहिंजनि हथनि सां ठाहियो आहे। राजा जो सुभान अल्लाह। अल्लज़ीना यहमिलूना अल-अर्श वमन हौलहु युसब्बिहूना बिहम्दि रब्बिहिम व यस्तगफिरूना लिल्लज़ीना आमनू। जेके मलाइका साईं जे अर्श खे झलियूं पिया आहिनि, हिकड़े पासे ॾ उन्हनि जी ड्यूटी यार रखें त तव्हां मुंहिंजे अर्श खे झले बिहो, ॿिए पासे ॾ उन्हनि जी ड्यूटी यार रखें त मुंहिंजा ज़मीन ते रहण वारा गुनाहगार बानला इन्हनि जे लाइ सदाई पिया मग़फ़िरत जूं दुआऊं घुरो त तव्हांजे मग़फ़िरत जूं दुआऊं क़बूल करे मां ज़मीन वारनि बानड़नि खे बख़्शींदो रहां। इहा ई ॾाढी खुशी आहे जो साईं खे एॾा प्यारा सब चो सुभान। हिकड़े पासे ॾों हीअ बि ड्यूटी रखें त वञी मुंहिंजनि जा पहरा ॾियो, मुंहिंजनि जे मथां ड्यूटियूं ॾियो, वञी बॉडीगार्ड थी करे उन्हनि जे मथां नौकरियूं ॾियो, मुंहिंजो हुकुम अथव। ॿिए पासे ॾों वञी ॾिसो त साईं कहिड़ा हिन भलारीअ महफ़िल में आया आहिनि, केड़ा मुझे काबतुल्लाह शरीफ जो तवाफ था करन, केड़ा मुझे प्यारे हबीब जे रोज़े जी सलामी था ॾियनि। अस्सलात वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। इश्क में बैठा हो ईमानी जज्बे साजा सुभान अल्लाह। ओ मलाइको ॾिसो केड़ा मुझे हबीब जे रोज़े ते सलामी था ॾियनि, केड़ा मुझे मस्जिद नबी शरीफ में नमाज़ूं था पढ़नि। मां त ॾिसां ई ॾिसां थो, मां त समी भी आहियां बसीर भी आहियां, मां त अव्वल भी मां आखिर भी मां ज़ाहिर भी मां बातिन भी मां। हुवल अव्वल वल आखिर वज़्ज़ाहिर वल बातिन व हुव बिकुल्लि शैइन अलीम। मां तो सजी जान रखा तो का चीज मां खालिक़े कायनात का गुझी ना है। तांगे रुगो इन्हीं जे लाइ तो मोकिलिया त मां वटि शाहिदी ॾिजो, वञी ॾिसी अचो मां वटि शाहिदी ॾिजो त तव्हांजे शाहिदीअ जे करे मां पंहिंजनि सां राज़ी भी थींदो मान, माफ़ियूं भी ॾींदो मान, पंहिंजे महबूब जे आब हौज़े को सरवारे जाम जे लायक भी बणाईंदो मान।
शफात जे लायक भी बनाइनो मान तां जे शायदीअ जे करे जन्नत में भी वञण जी मोकल ॾींदो मान हेॾियूं भलायूं वरी प्यारे साईं खे भी पारत कयूं फबिमा रहमतिन मिनल्लाहि लिंत लहुम वलौ कुन्त फज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लंफ़ज़्ज़ू मिन हौलिक मुंहिंजा प्यारा हबीब मुंहिंजा सोना नबी ओ सखिन जा सरदार नूर ने नार ने खाकिन जा सरदार हयादार ने अमीन जा सरदार खातमुन नबीन जे ताज वारा मुंहिंजा हबीब इमामुल अंबिया जे शान वारा मुंहिंजा हबीब तोखे जेका नुबुवत वारी मां हस्ती ऐं एज़ाज़ ॾिनो आहे न नुबुवत वारे एज़ाज़ जे सदको मुंहिंजे बानड़न सा रहमी रहम कजानी बाजई बाज कजानी प्यार ही क्या प्यार कजान मुंजन हो कमियों कोतायूं मता थी वञन जरूर थी वञन फाफनहुम बोनन के माफ भी तू कंदो रह जाए वस्तगफिर लहुम उनन जे लाइ मग़फ़िरत जूं भी दुआऊं घुरंदो रह जाए त तो सां गॾु जन्नत में वञण जे क़ाबिल बणाईंदो मान ओ मुंहिंजा प्यारा हबीब मुंहिंजा गुनहगार चंद दड़का न ॾिजानी महमेज़ा न ॾिजानी परे थियो ज़ानियो परे थियो शराबियो परे थियो बेनमाज़ियो परे थियो क़ुरान मजीद खां परे हटण वारो ज़िंदगी दरंदगीअ में गुज़ारण वारो परे थियो ईअं न कजानी मुंहिंजा हबीब चई साईं बाक़ी छा कयान जे कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम केड़ा भी गुनाह जो गुनाह जबलन जेड़ा गुनाह क्या जो गुनाह सा जमीन आसमान जी विथीअ के भले भरे छॾियो जो पर मुंहिंजी बाझ ॾेखार जान मुंहिंजो फज़ल ॾेखार जान मुंहिंजी रहमत ॾे तवजो ॾेराईंदान तो बाणो अल्लाह साईं जे रहमत मो नामेद न थियो जेड़ा भी तांजा गुनाह हुजन उन साईं जी मग़फ़िरत ऐं माफ़ी रहमत तांजे गुनाहन खां वधीक हिकु न ॿ न टे न 100 न 500 न 5000 न साईं तो फरमाए मुंहिंजा बानड़ा मां त ठहण जे लाइ तयारु वेठो आहियां मां त राज़ी थियण जे लाइ तयारु वेठो आहियां मां त माफ़ी ॾियण जे लाइ तयारु वेठो आहियां छड़ो तूं मूंॾे वधी आहे मूंखां माफ़ी वठणु तुंहिंजो कमु आहे मां अहिड़ो त माफ़ कंदो मां अहिड़ो त माफ़ी ॾियण वारो आहियां जो 500 या 5000 या अधु गुनाहन मां सभई गुनाह तुझा मेटे माफ़ करे वरी ईअं बणाईंदो मां ॼण त अमर जे पेट मां हाणे ताज़ो जाओ आहे केॾी त उन साईं जी रहीमी आहे ओ मुंहिंजा प्यारा हबीब कुल इन कुंतुम तुहिब्बून थोड़ो आस्ते क्यों सुभान अल्लाह ना अञा शौक़ सां चो सुभान अल्लाह छड़ो उन साईं जी रहीमी ऐं रहमत तो ॿुधायांव ईमानी जज़्बे सां चो सुभान अल्लाह ओ ख़ालिक़ काइनात जो प्यार थो ॿुधायांव ईमानी जज़्बे सां चो सुभान अल्लाह ओ मुंहिंजा प्यारा हबीब कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह
फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। ओ मुझा प्यारा हबीब तुंजी ताबेदारी कन त मां पंहिंजी मोहब्बत में रंगे छॾियां। चओ न सुभान अल्लाह। ओ मुझा प्यारा हबीब तुंजी ताबेदारी कन त मां माफ़ियूं ॾेई छॾियां। ओ मुझा प्यारा हबीब हे बकम करन त मां ईअं राज़ी थींदो मान, ईअं राज़ी थींदो मान। उहा घड़ी आणींदो मान जेका घड़ी तोखे मेराज वारी नसीब कई। 70,000 पर्दा हटाए जीअं तोखे पंहिंजो रूबरू दीदार करायो। मां बि हिननि सां ईअं राज़ी थींदो मान। बकम उहे कंदा वेंदा त ईअं ई रूबरू ज़ियारत कराए उमिरि जा थक लाहे छॾींदो मान। फमन कान यरजू लिका रब्बिह फलयअमल अमलन सालिहा। पहिरें नंबर ते चङा कम करन, बुछड़ाइनि खां, बेहयाइनि खां, बदकारनि खां, नाफरमाननि खां बचन। बे नंबर ते वला युशरिक बिइबादत रब्बी अहदा। मूसा शरीक न बणाइन, सजदे में मूसा शरीक न बणाइन, रुकूअ में मूसा शरीक न बणाइन, सॾ में मूसा शरीक न बणाइन। सॾ जो साणी मां हिकिड़ो ई आहियां। चओ न सुभान। जो नबी यूनुस अलैहिस्सलाम के मछीअ जे पेट में मां जीव कई हुयो त पैगंबर हुयो त मुंहिंजो रसूल मुश्किल में फासी पियो। पंहिंजी मुश्किल पाण न हल कयईं। मुंहिंजा साईं मां नबी त आहियां, मां पैगंबर त आहियां, मां तुंहिंजो रसूल त आहियां, पर मुश्किल कुशा त न आहियां। मुश्किल कुशा तूं आहीं। हिन मछीअ जे पेट में अॼु फासी पियो आहियां। मुंहिंजा मौला साईं इहा मुंहिंजी मुश्किल तूं आसान फरमाए। फनादा फिज़्ज़ुलुमात टे हूंदा आहिनि, राति जी हूंदाई, पाणीअ जी हूंदाई, मछीअ जे पेट जी हूंदाई। सॾ थो करे साईं खे ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़्ज़ालिमीन। फस्तजबना लह वनज्जयनाहु मिनल गम वकज़ालिक नुंजिल मुमिनीन। मसीह जे पेट में जीव करे न दुखीअ घड़ीअ खां मां आज़ाद कयो मांस। ओ मुंहिंजा बाला मासां शरीक न बणाए जाओ। जीव दावत दाए दादा सदकण वारनि जा सॾ अल्लाह साईं तो फरमाए मां ॿुधंदो आहियां। ओ बगदाद वारो बगदाद में आ, भिटशा वारो साईं भिटशा में आ, अमरोट वारो साईं अमरोट शरीफ में आराम पज़ीरा। बेर शरीफ वारो साईं बेर शरीफ में आराम पज़ीरा। हो हुते आ, हो हुते आ, हो हुते आ। साईं तो फरमायो वो अम्माकुम ऐनमा कुंतुम बाना। तू जाते आ मां तो सां कठे ही कठे कठे ही कठे कठे ही कठे आहियां। ओ मुंहिंजा प्यारा साईं तोखां पुछा करण मांजे बारे में। इदा सलक इबादी अन्नी
फइन्नी करीब। हाणे छड़ो नंढड़ा वीचारा सुभान अल्लाह था करनि, वॾा सुभान अल्लाह खां हाणे चुप करे आया। ईमानी जज़्बे सां सभु नंढा वॾा चओ सुभान अल्लाह। खोट त कान्हे, फ़ाइदो ई फ़ाइदो अथव। साईं फरमायो जेको दिल जे खुलूस सां सुभान अल्लाह कंदो जन्नत में वण लॻंदो। उनजी सुभान अल्लाह हिकिड़े दफ़े चवण सां हिकिड़ो वण वधीक चवंदो त वधीक वण, हिक हिक वण जी शाम 500 मेलनि ताईं हूंदी। ॻाल्हि सम्झ में लॻे थो न आयो, अञा बेहिमथनि वांगे था कयो सुभान अल्लाह। अञा ईमानी जज़्बे सां चओ सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा प्यारा हबीब चइन मां तमाम घणो वेझो आया। ओ साईं वेझो ताईं पर वेझड़ाईअ जी हद केतिरी आहे। ते नहनु अक़रबु इलैहि, नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। बाना तुझे साह वारी, तुझे लुकीअ वारी रगतो खां परे आ। मां अल्लाह साईं वधीक वेझो आहियां। मुंहिंजा छाजे लाइ थोरा विसारा थी अमर जे पेट में। तोखे बुख बि लॻे त तुंहिंजी बुख मां बि पूरी कयां। तुंहिंजी उञ बि तोखे लॻे त तुंहिंजी उञ अम्मा जे पेट में मां बि लाहियां। ओ मुंहिंजा बाला तूं दुनिया जे जहान में जलवा फरोज़ थे अम्मा जे पेट मों निकिरी आए त अम्मा जे सीने में खीर जूं मशीनियूं मां रखी ॾिनियूं आहिनि। तूं रोंदो ईंदे मां तुझे अम्मा जे छातीअ में खीर ठाहींदो ईंदुसि। वरी जॾहिं 2 सालनि ढाइनि ॾेढ जो थिए तुझी अम्मा जो खीर तोखां छॾायो वियो। फरमायो इन्न लकुम फिल अनआमि लइब्रह नुस्क़ीकुम मिम्मा फी बुतूनी मिन बैन फरसिन व दमिन लबनन खालिसन साइगल लिश्शारिबीन। ताकत वारो खीर, बकरीअ जो खीर, रेडो खीर, ओठो खीर, गाओ खीर, में जो खीर मां पीआरियो माई। किस्मे किस्मे जा ताम मां थो खारायां। वकाईम मिन दाब्बतिन ला तहमिलु रिज़्क़ा अल्लाहु यर्ज़ुक़ुहा व इय्याकुम। वरीहियां भी फरमाए वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अल्लाहि रिज़्क़ुहा। वॾा भी सभई चओ सुभान अल्लाह। न्यारो त सही मां माई मरियम खे कीअं बंद कमरे में अणमुदायता मेवा खाराया। रिज़्क जो ज़ामिन माया जॾहिं सदके मांखे जियो करे अणमुदायता मेवा हर क़िस्म जा ताम बंद कोठीअ में पुजराए छॾियामांस। 2 ॾींहंनि 3 खां बाद में ज़करिया अलैहिस्सलाम आयो। दरवाज़ो खोले कड़ो लाए दरवाज़ो जो खोले माई त मरियम त वेठी आहे पर अॻु सॼो दस्तरखान तामन सां भरियो पियो आहे। हैरान थियो तजुब में पइजी वियो त हे काॾों आया या मरियम अन्ना लके हाज़ा। ओ माई मरियम छा थो मंज़र नज़र अचे।
वडे ईमान वारी अम्मा, वडे अकुल वारी अम्मा, वडी समझ वारी अम्मा, वडी दाना अम्मा, हयादार अम्मा, परदेदार अम्मा। बाबे साईं जे मुंझ लाहण जे लाइ अणमुदायता मेवाती हथन में खणे बाबा हिन जी मुंद चेन, बाबा हिन जी मुंद चेन, जे बाबा हिन जी मुंद चेन, जे बाबा वधिक मायूस थियण जी ज़रूरत नाहे, बार तबियत में रखण जी ज़रूरत नाहे। अल्लाह जी ज़ात जो कसम आया सब हुनीअ जी मेहरबानी आ। क़ालत हुव मिन इंदिल्लाह। वो साईं तो फरमाए तुझे रिज़्क़ जो ज़ामिन माया, रिज़्क़ मां तो खराए, नमूने नमूने जा ताम मां तो खराए, मानी मुंजी तो खाए, पानी मुझो तो पिए। अफ़राइतमुल मा'ल्लज़ी तशरबून अंतुम अंज़लतुमूहु मिनल मुज़्नि अम नहनुल मुन्ज़िलून। अदा तहां मूं कहिड़ो आहे जेको पानी न पीअंदो हुजे? आयो को अहिड़ो? सभु पींदा आहियो पानी? पोइ मिड़ई थोरो पींदा हूंदो, टपाला कंदा हूंदो, किन गिलास भर पींदा हो? इहो कंहिंजो पानी अथव? मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुल ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। मानी मांजी खाधई पानी मुंजा तो पिए, जवानी जे मंज़िल ते पहुचाए, वरी घरवारी वारो बनाए, वरी न्याणे पुटन जो पी बनाए छड़ियो माए। तो न सुभान अल्लाह जअल लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा वजअल लकुम मिन अज़वाजिकुम बनीन वहफ़दतन वरज़क़कुम मिनत्तय्यिबात। पोटन वारो कंहिं बणाई, कंहिं बणाई पोटन वारो, पोटन वारो कंहिं बणायो अथव? हेॾों पोटरा था अचनि बाबा बाबा कंदा, हेॾों ॾोटड़ा था अचनि, हेॾों न्याणियूं थियूं अचनि, हेॾों पुट था अचनि। ओ मज़दूर सॼो ॾियारो ज़मीन ते कमु करण वारा, कामोरा नौकरी करण वारा, घर में दाख़िल थींदो आहे जंहिंमहिल पंहिंजे कमे कार खां फारो थी करे, जॾहिं इहे नंढड़ा नंढड़ा शहज़ादा न्याणियूं ऐं पुटड़ा तोखे बाबा बाबा कंदा ईंदा आहिनि, तुंहिंजो थकु लही पवंदो आहे। इहो थकु लाहिण वारो केरु? यहब लिमन यशाअ इनासन व यहब लिमन यशाअ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुक्रानन व इनासा व यजअलु मन यशाअ अक़ीमा। मेहरबानी न विसारो। अॼु खां पोइ सभई दिल में पको इरादो कयो त इंशाअल्लाह ज़िंदगी बंदगी वारी गुज़ारींदा। हो साईं तव्हांखे बाहि में साण जे लाइ तयार ई न आहे, ज़ोरीअ बाहि न कयो।
ओ साईं तांगे कब्र जे अज़ाब ॾियण जे लाइ तयार ई न आहे ज़ोरीअ नाफ़रमानियूं करे कब्र जे अज़ाब खे दावत न ॾियो सट सण जहिड़ा न आहियो जहनमी माण्हू पाणी तलवींदो तुस्का मिन ऐन नानिय जर जो पानी उन जे लाइ न हूंदो ताज़ो नलके जो पानी मोटरनि जो पानी खूह जो पानी उन जे लाइ न हूंदो रत ऐं पोइ जो गंद ऐं गिलास ते पेशाब जो प्यालो उन खे भरल ॾिनो वेंदो यत जर टच कंदड़ हूंदो उहो पाणी सोने फरमायो जॾहिं वो बदकार माण्हू बेदीन माण्हू बदबख्त माण्हू जनवी माण्हू उन प्याले के पंहिंजे मुंहं जे वेझो आणींदो वेंदो त उन जे मुंहं जो मांस कोरजी वञी ज़ड़ाप करे प्याले में किरी पवंदो ऐं उहो उन जे शिद्दत जे करे प्यास जे करे इहा हालत ॾिसी सम्झी दाहूं बि कंदो पर चवंदो पोइ बि ॿ ढुक त पियां टच कंदड़ पाणीअ जा ॿ टे ढुक अञा भरींदो वेंदो टच कंदड़ पाणी हुन जे अंदर में लहंदो वेंदो एॾो त गरम हूंदो बड़कंदड़ हूंदो अंदर लहंदो वेंदो हुननि जे आंडनि खे कटींदो वेंदो आंडा हुन जा टुकर टुकर थींदा पोइ रस्ते मां निकिरंदा ईंदा फरमाए लई सलाम तामुन इल्ला मिन ज़री ला युस्मिनु वला युगनी मिन जू ज़रदा न हूंदा जनमीअ जे लाइ पुलाव न हूंदा अहिड़ियूं देगियूं तयार न थींदियूं जनमीअ जे लाइ कुकड़ ऐं छेले जा बोल उन जे लाइ तयार न थींदा दाहूं कंदो रूड़ा कंदो कूका कंदो त मूंखे का शइ खाइण लाइ ॾिनी वञे थूअर जो वण उन जा पन ॾिना वेंदसि चॿाड़ींदो वेंदो निड़ीअ में फासी पवंदसि हीअं रूड़ा कंदो जीअं सुई कुते खे निड़ीअ में फासी पए कुल्लमा नज़जत जुलूदुहुम बदलनाहुम जुलूदन गैरा साईं फरमायो बाहि जे करे उन जी हिकिड़ी खल सड़ी वेंदी वरी ॿी खल चाढ़ी वेंदसि वरी उहा सड़दी वरी ॿी टी खल चाढ़ी वेंदसि हिकिड़ियूं सड़ंदियूं वेंदियूं ॿियूं चढ़ंदियूं वेंदियूं दुनिया जी बाहि ॻारे करे ख़त्म कंदी आहे पर आख़िरत जी बाहि सुॼाईंदी आहे साईं फरमायो जनमीअ माण्हूअ जो हिकु हिकु कुलो ॿिनि ॿिनि मेलनि जेतिरो पंधु थी वेंदो जनमीअ माण्हूअ जो हिकु हिकु ॾंदु ओहद जबल जेॾो थी पवंदो ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो बचायो पाण खे हिन ख्वारीअ खां आबिद आबिद छो बणियो आहे सालियो सालियो छो बणियो आहे हाफ़िज़ हाफ़िज़ छो बणियो आहे ॾींहं जो त सारो ॾियारो निमाज़ुनि में थो गुज़रे तिलावत में थो गुज़रे तस्बीहनि में थो गुज़रे पर राति जो बि नेड़नि खे निंड न आई الذين يبيتون لربهم سجدا وقياما सजदा था बिठा क़याम में रुकूअ में ओ साईं भारत जी ख्वारीअ खां बचा जाए नेकोकार थी पियो नमाज़ी थी पियो सालियो थी पियो हिन हस्तीअ खे जी जी करे ज़िंदगी गुज़ारे अहिड़े ॾिहाड़े ते सिजु नेज़े बराबरि हूंदो आसमान जी तरावेड़ हूंदी ज़मीन में झुंबश हूंदी नफ़्सी नफ़्सीअ जो आलम हूंदो कंहिंखे गोॾनि ते बग़र कंहिंखे चेल ते बग़र कंहिंखे सीने ते बग़र कंहिंखे निड़ीअ ते बग़र को पंहिंजे बग़र में पाण पियो गोता खाईंदो अहिड़े ॾिहाड़े ते दहशतनाक ॾिहाड़े ते एॾे वॾे वहशत वारे ॾिहाड़े ते एॾे वॾे दर्दनाक ॾिहाड़े ते अची मलाक साले खे खणंदा हिकु हिन खंभड़ खां ॿियो हिन खंभड़ खां अची उॾामणु शुरू कंदसि नियारे पुछा कंदो काॾे था खयूं हलो चई हिते नबी तूं निमाज़ुनि जो सरदार सालियनि जो सरदार दीनदारनि जो सरदार होॾे बीठो आहे तोखे होॾे था खयूं हलूं ओ निमाज़ी साल
साले बाना उन दी तू कमावी दे जेनी नफ्सी नफ्सी कंदो हर को तकलीफ में होंदो खलूं कुलन्यूं लई पवंदियूं बिना लिबास जे हर को दाहूं ऐं कुका पियो कंदो उन ॾींहुं बि तो बाने खे जंहिं फर्मा बरदारीअ में ज़िंदगी गुज़ारी खणाए मौला साईं अर्श जी शाम नसीब फरमाईंदो तैयारी कर कोई हिते रहण न आयो आहे अदा तव्हां मां कहिड़ो आहे जेको पंहिंजी मर्ज़ीअ सां दुनिया में आयो हुजे आहे को अहिड़ो तव्हां मां हिकिड़ो हथु त मथे खणे चाचो पंहिंजी मर्ज़ीअ सां आयो अथव केरु तव्हांखे दुनिया में कंहिं मोकिलियो आहे कोई बि न आयो आहे पंहिंजी मर्ज़ीअ सां भला पंहिंजे मर्ज़ीअ सां बीमारी बड़ीअ खे रोके सघंदा आहियो पंहिंजे मर्ज़ीअ सां पंहिंजी पौड़प खे रोके सघंदा आहियो हे वॾा वॾा माण्हू इंडिया जा बर्तानिया जा लख लख रुपयनि जूं सुयूं खोराकां त पोड़ा न थियूं पोइ बि अहिड़ो वक़्तु थो अचे जो हिकु ॾंदु वात में नथो बचे नथा बचाए सघो पाण खे पोड़प खां भला पंहिंजे मर्ज़ीअ सां पाण खे मौत खां बचाए सघंदो आहे को अहिड़ो पोइ पंहिंजी मर्ज़ीअ सां ज़िंदगी छो था गुज़ारियो जॾहिं पंहिंजी मर्ज़ीअ सां न ॼाओ आहे न आयो आहे न पंहिंजी मर्ज़ीअ सां पंहिंजी बीमारीअ खे रोके सघे थो न पंहिंजी मर्ज़ीअ सां पंहिंजी पोड़प खे रोके सघे थो न पंहिंजी मर्ज़ीअ सां पंहिंजे मौत खे रोके सघे थो त मर्ज़ी बि पंहिंजे हिते ज़िंदगी न गुज़ार उन्हीअ साईंअ जे मर्ज़ीअ ते ज़िंदगी गुज़ार त तुंहिंजा बेड़ा ई पार थी फरमाइने चई साहब अल्फाज़न में कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान ॾाढियां चओ सुभान अल्लाह केरु रहंदो छड़ो चो अल्लाह साईं बाक़ी कंहिंखे बि न रहणो ज़मीननि जा मालिक लेन क्रूज़रनि जा मालिक हवा जे फिज़ा में जहाज़नि में उॾामण वारा समुंड वारे जहाज़नि में बहरी जहाज़नि में घुमण वारा एसियुनि जा मज़ा वठण वारा बंगलनि में वेहण वारा जनरेटरनि जा सुख वठण वारा तुझो कुझु आहे ई न अॼोको ॾींहुं सुख वठी वठ सुभाणे ॿिए जे इस्तेमाल में हूंदा सुभाणे ऐलान थींदो तुझे जनाज़े जो जेके माण्हू अॼु तुझे सलामीअ ते आहिनि सुभाणे उहे ई खणी तोखे मिटीअ जे हवाले कंदा वयबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम दुनिया फानी आहे सभई अॻे जहान जी हलण जी तयारी कयो अकुलमंद उहा जेको पंहिंजे अॻे जहान जी तयारी पाण खे बेश्त जे लाइक़ु बणाए बेश्त खपेव कंहिंखे खपे हथो त खणो त मां बि दुआ घुरां अल्लाह साईं हिन भली महफ़िल में अचण वारा सभई बेश्त जा तलबगार आहिनि सभिनी खे बेश्त में विहारे घड़ी घड़ीअ पंहिंजे प्यारे हबीब ऐं पंहिंजी ज़ियारत नसीब कराइजां वलिमन खाफ मकाम रब्बी जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान मुंहिंजी दुआ है त मुंहिंजो अचणु
मुंतज़मीन जो इंतज़ाम रब साईं पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। अजो के हिन घड़ीअ खे असांजे लाइ बाइस निजात जो ज़रियो बणाए। खोड़ सारा आलम आया, अञा खोड़ सारा आलम ईंदा, सब मोतियुनि जो मींहुं वसाईंदा, सब हीरा ऐं लाल मोती। मां मशकूर आहियां हज़रत साईं शाह साहब अमजद शाह साहब जो, जिन पंहिंजो वक़्तु मूंखे इनायत फरमायो। उन्हनि जे चवण मुताबिक़ के घड़ियूं अची तव्हांजे साम्हूं हाज़िर थियसि। रब तबारक व तआला सभिनी खे क़बूल फरमाए, सभिनी खे कुरान मजीद जूं बरकतूं ऐं रहमतूं नसीब फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। अल्हम्दुलिल्लाह। ये हुया सुल्तानुल वाइज़ीन रईसुल वाइज़ीन हज़रत साईं अल्लामा